नजर हेडलाइन सवारी थी इते आवासा ब्रेकिंग न्यूज़ शेयर कनासी कराची में कामयाबी खां पोइ पिंक बस सर्विस हैदराबाद पहुंची वई है। सिंध हुकूमत पारां औरतुनि लाइ मखसूस पीपल्स पिंक बस जो अॼु इफ़्तिताह कयो वेंदो। ट्रांसपोर्ट वारो सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण हैदराबाद में पिंक बस सर्विस जो इफ़्तिताह कंदो। पीपल्स पिंक बस सर्विस जे इफ़्तिताह जा समूरा इंतज़ाम मुकम्मल कया विया आहिनि। अहम ख़बर वांखे ॾियूं पिया। कराची में कामयाबी खां पोइ पिंक बस सर्विस हैदराबाद बि पहुची वई। सिंध हुकूमत पारां औरतुनि लाइ मखसूस पीपल्स पिंक बस जो अॼु इफ़्तिताह कयो वेंदो। ट्रांसपोर्ट वारो सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण हैदराबाद में पिंक बस सर्विस जो इफ़्तिताह कंदो। पीपल्स पिंक बस सर्विस जे इफ़्तिताह जा समूरा इंतज़ाम मुकम्मल कया विया आहिनि। अहम खबर है अवा के अपडेट दे रहा है। कराची में कामयाबी खां पोइ पिंक बस सर्विस हैदराबाद पहुंची वई है। सिंध हुकूमत पारा औरतुनि लाइ मखसूस पीपल्स पिंक बस जो अॼु इफ़्तिताह कयो वेंदो। ट्रांसपोर्ट वारो सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण हैदराबाद में पिंक बस सर्विस जो इफ़्तिताह कंदो। पीपल्स पिंक बस सर्विस जी इफ़्तिताह जा समूरा इंतज़ाम मुकम्मल किया विया है। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कराची में कामयाबी खां पोइ पिंक बस सर्विस हैदराबाद बि पहुची वई। सिंध हुकूमत पारां औरतुनि लाइ मखसूस पीपल्स पिंक बस जो अॼु इफ़्तिताह कयो वेंदो। ट्रांसपोर्ट वारो सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण हैदराबाद में पिंक बस सर्विस जो इफ़्तिताह कंदो। तफ़सील मालूम कंदासीं। हैदराबाद मां आवाज़ जो रिपोर्टर साकिब कुबर असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी साकिब, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, मां के ॿुधाईंदो कराची में पिंक बस सर्विस कामयाबी खां पोइ हैदराबाद में भी पिंक बस सर्विस जो इफ़्तिताह सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां कयो वेंदो। पिंक बस सर्विस जेका है 15 किलोमीटर ते हलंदी ऐं औरतूं जेके उन में सफ़र कंदियूं। मेहरबानी तफ़सीलन खां आगाह करण लाइ।